जो सदर हुजे अरबी अनवर छाता हूंदो मंज़र पीरी पया दर सुडियन ऐं प्या सहाब बुधने पीरी पया दर सुडियन ऐं प्या सहाब बुधने उन महफल जे अंदर छाता हूंदो मंज़र जंहिं महफल जो सदर हुजे अरबी अनवर छाता हूंदो मंज़र जीअं फलकन खां पयो लहे क़ुरान मिठो मुंहिंजो महबूब वरी दसे तिन खे पियो सॼो जीअं फलकन खां पयो लहे क़ुरान मिठो मुंहिंजो महबूब वरी दसे तिन खे पियो सॼो ॿुधी सहाब मिठा वरी लिखंदा हूंदा ॿुधी सहाब मिठा वरी लिखंदा हूंदा हर क़ुरानी अखर छाता हूंदो मंज़र जंहिं महफल जो सदर हुजे अरबी अनवर छाता हूंदो मंज़र पीरी पया दर सुडियन ऐं प्या सहाब बुधने उन महफल जे अंदर छाता हूंदो मंज़र जंहिं महफल जो सदर चंड चोॾींहं जो जिते पयो चांड्राण करे उते तारनि जी भी मिठी चमकार हुजे हेॾां सिद्दीक़ उमर होॾां उस्मान हैदर हेॾां सिद्दीक़ उमर होॾां उस्मान हैदर हुजे विच में दिलबर छाता हूंदो मंज़र जंहिं महफल जो सदर हुजे अरबी अनवर छाता हूंदो मंज़र जॾहिं मेराज ते विया मुंहिंजा महबूब मिठा बैत मुक़द्दस में अॻे नबी सभु बीठा हुया उते ही हुकुम मिलियो अव्हां इमाम थियो उते ही हुकुम मिलियो अव्हां इमाम थियो अॻियां बीठो सरवर छाता हूंदो मंज़र जंहिं महफल जो सदर हुजे अरबी अनवर छाता हूंदो मंज़र ॾींहं महशर जे भी मिठो महबूब मकी शफ़ात कुबरा कंदो सुहिणो सजदे में झुकी आबे कौसर बि ॾींदो ऐं ॿियो खोलाईंदो आबे कौसर बि ॾींदो ऐं ॿियो खोलाईंदो जॾहिं जन्नत जो दर छाता हूंदो मंज़र जंहिं महफल जो सदर अदा शहज़ादा मां पिरी सो निंड में ॾिसां निंड घंटनि जी हुजे पयो दीदार कयां मिठी उन निंड अंदर शल दिल जा दिलबर मिठी उन निंड अंदर शल दिल जा दिलबर मुंडे कने मुर्की नज़र छाता हूंदो मंज़र जंहिं महफल जो सदर हुजे अरबी अनवर छाता हूंदो मंज़र।